वोट मुंहिंजी मर्ज़ी सां छो न ॾिनो? बासर ॻोठाणनि ते ॾमिड़जी पियो, ठहियल नालियूं ड्राहे पट। अगड़ा भरिसां ॻोठ फ़कीर नानक यूसुफ जे रहवासियुनि जो बासरनि जी ॾाढाइनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे ख़ैरपुर मां CN न्यूज़ जो रिपोर्टर GM बुरड़ो। जी GM, छा तफ़सील आहिनि? जी, अगड़ा भरिसां ॻोठ दरगाह फ़कीर नानक यूसुफ जे रहवासियुनि बंबरा बिरादरी जे माण्हुनि, जंहिंमें सखी गुलाम हुसैन बंबरो, लालण बंबरो, सज्जाद अली बंबरो ऐं ॿियनि बासर ज़ाकिर हुसैन खोखर, बशीर खोखर जे नाजाइज़नि ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे मीडिया अॻियां दाहींदे चयो आहे त असीं ग़रीब माण्हू आहियूं, असांजे घरनि खे पाणी जो नेकाली सिस्टम न आहे। असां पंहिंजे घरनि जे अॻियां नालियूं ठाराए अॻु ठहियल नालनि सां मिलाए रहिया हुआसीं त ज़ाकिर खोखर और बशीर खोखर असांखे गार गंद करे अॻु ठहियल सरकारी नालियूं ड्राहे छॾियूं आहिनि, जेको वॾो ज़ुल्म आहे। हिननि वस वारनि खे अपील कई आहे त बासर वॾेरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जी, महिरबानी GM तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।